नाज़ी सेवण में SUP कारकुनन ऐं सिविल सोसाइटी पारां तालके जे ॿेलनि ते बासरनि जे कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील पेश आहे सेवण मां धरती टीवी जे रिपोर्टर रियाज़ हुसैन जमाली जी ही रिपोर्ट में। माफिया नामंजूर, कब्जा माफिया नामंजूर, कब्जा माफिया नामंजूर। जी नाज़रीन, सिंध यूनाइटेड पार्टी के कारकुननि पारां जेको कुंदा ॿेले ते कब्ज़े ऐं जेको ताज़ो छटियल जेके चिचका भेलाया विया आहिनि उन्हनि ख़िलाफ़ जेके अलामती बुख हड़ताल कैंप लॻाई आहे। हिन वक़्तु मूंसां गॾु जेके सिंध यूनाइटेड पार्टी जा अॻुवान बि ऐं कारकुन बि मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जा छा मुतालबा आहिनि। इन्हनि ॿेले खाते रिपोर्ट जमा कराई आहे त असां सिंध जा जेके बि ॿेला आहिनि उहे बहाल करे छॾिया आहिनि। उन्हनि ते जेके बि कब्ज़ा हुआ उहे ख़तमु करे छॾिया आहिनि। तोड़े जो सुप्रीम कोर्ट उहा इन्हनि जी रिपोर्ट रद्द करे छॾी, जो न तव्हां कूड़ था ॻाल्हायो। उनखां पोइ वरी उहे लेटर जेके ॿेला आहिनि या उन्हनि सां लाॻापियल जेके थाणा आहिनि उन्हनि ते उहे लेटर पहुता आहिनि मुख़्तियारकार SDM वटि, SHOs, DSP वटि उन्हनि लेटर पहुता आहिनि त तव्हां असांखे जांच करे ॾियो, तव्हां इन्वेस्टिगेशन करायो त भई आया वाक़ई कब्ज़ा ख़तमु कराया आहिनि। हाणे सेवण तालुके जी जेकर असां ॻाल्हि कयूं त हितां जा जेके SDM मुख़्तियारकार तपेदार दारोगा छा उहा रिपोर्ट ॾींदा वरी सुप्रीम कोर्ट खे त भई वाक़ई असां जेको सो हिते ॿेला वाक़ई उन ते कब्ज़ा ख़तमु आहिनि। इहा हरगिज़ ईअं कोन कंदा, इहो कूड़ ॻाल्हाईंदा। मक़सदु इहो आहे त जेके वणकार माना धरती ते जो गर्मी पद आहे, जेको क्लाइमेट आहे, आबहवा आहे, इंसानी सिहत जी ज़िम्मेवार हूंदी आहे वणकार। ऐं दुनिया खे त छॾियो पर पाकिस्तान जे 3 सूबनि में ॿेलनि जो तहफ़ुज़ कयो पियो थो वञे। उते नवां वण पोखिया पिया था वञनि, नवां ॿेला आबाद कया पिया था वञनि। पर असांजी बदकिस्मती इहा आहे त पूरी सिंध समेत हींअर कुंदा ॿेलो जेको तारीख़ी ॿेलो आहे उनखे जा त वण त अॻे कपे छॾिया आहिनि। पर वरी जॾहिं सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते उनजी वरी बहाली थिए पई थी त उनजी बहाली कंदे कंदे ओचितो वरी अहिड़ो को भोतान खे ख़्यालु अची वियो जो उहे चीचका भेलाए उते पंहिंजी आबादी पैदा कनि। विरल मुल्कनि में न सिर्फ़ु जेके ॿेला हूंदा आहिनि या उते जेके दरख़्त वण हूंदा आहिनि उनजो दिफ़ा कयो वेंदो आहे, बल्कि उन सां गॾोगॾु जेको आहे इहे उपा वरिता वेंदा आहिनि। असां वधि खां वधि जेको आहे सो जेको आहे प्रोटेक्शन कीअं कयूं वणनि जी। पर हिते असांजी सितम ज़रीफ़ी इहा आहे हिते असां वटि जेके बीठल ॿेला आहिनि उन्हनि खे वढियो वियो। सेवण तालुके में कच्चे जे इलाइक़े में जेको कुंदा ॿेलो आहे उते जेको शुरूआती तौर में हींअर कमु हलंदड़ ई उतां जा बासर माण्हू लोकल गवर्नमेंट ऐं सिधो तरह सां चवंदा पीपुल्स पार्टी ऐं PTI जे जेके बासर माण्हू आहिनि, सियासी माण्हू आहिनि, बासर वॾेरा भोतार इन कम में भाङे माहिवार आहिनि। कुंदा ॿेलो जेको सिंध जो सभ खां वॾो ॿेलो सम्झो वेंदो आहे, उते ताज़ो जेको आहे सो वण पोखिया विया। पर अफ़सोस हितां जे बासर माण्हुनि ॿेले खाते जे मिली भगत सां उहे जेके चिचका उहे भेलाए छॾिया ऐं जेका कुंदा ॿेले ज़मीन आहे उन ते पुलिस SDM मुख़्तियारकार या जेका ब्यूरोक्रेट्स आहे उन मदद सां उते पिणु कब्ज़ा करे उते पोखाई शुरू करे छॾी आहे। हिन वधि खां वधि इहो ज़ोर भरियो सुप्रीम कोर्ट ते त हितां जा जेके इदारा आहिनि या हितां जा जेके बासर माण्हू आहिनि उहो सुप्रीम कोर्ट जे अखियुनि में धूड़ विझी रहिया आहिनि। छाकाणि त उते जेका रिपोर्ट ॾिनी वञे थी त उहो सभु बहितर जी रिपोर्ट ॾिनी वञे थी। पर हिते जेको आहे पोखाई जो सिस्टम जेको आहे शुरू आहे। हिननि मुतालबो कयो आहे सुप्रीम कोर्ट खां हिकु दफ़ो ॿीहर त ख़ुदा इन शइ जो नोटिस वठी ॿेले खाते या हिते जेके बासर आहिनि उन ख़िलाफ़ जेको फ़ौरन कानूनी कार्रवाई कई वञे। कैमरामैन शाह टालपुर सां गॾु रियाज़ हुसैन जमाली, धरती TV सेवण।